नाज़रीन सांगढ़ चेने 209 ते जीडीए अहम उम्मीदवार मोहम्मद खान जुनेजो जो नामज़दगी फारम रद्द थी वियो आहे। मोहम्मद खान जुनेजो जे नामज़दगी फारम ते एतराज़ उथारियो वियो हो त हू 2008 में पीपी जी टिकट ते चूंड विढ़ी रहियो हो। सुप्रीम कोर्ट जाली डिग्री केस में खेसि नाअहल कयो हो। रिटर्निंग ऑफिसर गुज़िरियल ॾींहुं एतराज़ ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे मोहम्मद खान जुनेजो जो नामज़दगी फारम रद्द करे छॾियो आहे। वाज़े रहे त मोहम्मद खान जुनेजो एमपी ऐं एमएनए रही चुको आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां टिकट न मिलण ऐं नज़रअंदाज़ करण सबबि कुझु ॾींहुं पीर पागारे सां मुलाक़ात करे जीडीए में शामिल थियो हो। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। सांगढ़ चेने 209 ते जीडीए अहम उम्मीदवार मोहम्मद खान जुनेजो जो नामज़दगी फारम रद्द थी वियो आहे। मोहम्मद खान जुनेजो जे नामज़दगी फारम ते एतराज़ उथारियो वियो हो त 2008 में पीपी जी टिकट ते चूंड विढ़ियो हो। सुप्रीम कोर्ट जाली डिग्री केस में खेसि नाअहल कयो हो। रिटर्निंग ऑफिसर गुज़िरियल ॾींहुं एतराज़ ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे मोहम्मद खान जुनेजो जो नामज़दगी फारम रद्द करे छॾियो आहे। वाज़े रहे त मोहम्मद खान जुनेजो एमपीए ऐं एमएनए रही चुको आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां टिकट न मिलण ऐं नज़रअंदाज़ करण सबबि कुझु ॾींहुं पीर पागारे सां मुलाक़ात करे जीडीए में शामिल थियो हो।